समूरी सिंध जीअं जोही सकाफ़ती रंगनि में रंगजी वई। अपडेट कयूं पिया कि जोही खां देशा जो डी न्यूज़ जे रिपोर्टर आमिर शाहानी मुताबिक़ समूरी सिंध जीअं जोही सकाफ़ती रंगनि में रंगजी वई। जोश ऐं जज़्बे सां सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। नौजवाननि क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। जोही में सिंध मुंहिंजी जिंद जे सिरी हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान जी मोट में सॼी सिंध वांगुरु जई जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि रैली कढी सिंध जो सकाफ़ती ॾियारो मल्हायो, जंहिंमें सिंधी टोपी अजरक ऐं पटका पहिरियल नौजवाननि पारां रैलियूं कढे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स कयो वियो। मखदूम बिलावल खां प्रेस क्लब आॾो शानदार सकाफ़ती प्रोग्राम कया विया। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।